जिस्मानी ऐं रूहानी तौर सुबुह जी वाक जा फ़ाइदा थियनि था। उहे मंज़र अस्करी पार्क में ॾिसण ईंदा। रिपोर्ट मंज़ूर कालरो। हैदराबाद कासिम चौक सां गॾु हिकु बहितरीनु कुशादा पार्क अस्करी अवामी पार्क जे नाले सां मशहूरु आहे। उन में फजर जी नमाज़ खां पोइ सुबुह जी मासूमियत ऐं फेज़ वारे वक़्त ते थधिकार में ॿियनि केतिरनि ई जवाननि ऐं बुज़ुर्गनि खां सवाइ सीनियर दोस्तनि जो हिकु ग्रुप बि रोज़ानो वाक चहलकदमी कंदे ॾिसण में ईंदो। ही पंहिंजी फील्ड में के अॻूणा ऑफिसर त कुझु अञा नौकरियुनि में आहिनि। रोज़ बाक़ाइदगीअ सां कसरत वारनि कपिड़नि सां पार्क में अची वॉक कंदे योगा जो अमल करे पंहिंजी सेहतमंदीअ खे बरक़रार रखण जे शौक़ ऐं ज़ौक़ जी पूराई कनि था। चवनि था त सुबुह जी वाक जा रूहानी फ़ाइदनि सां गॾु जिस्मानी फ़ाइदा बि थियनि था, जंहिं लाइ डॉक्टर मशवरा ॾियनि था त ख़ासि तौरु ब्लड प्रेशर ऐं शुगर जी मरीज़नि तोड़ी केतिरनि ई बीमारियुनि खां अॻुवाट बचाव ख़ातिर चहलकदमी करण लाइ वक़्तु कढणु घुरिजे। अस्करी पार्क में दोस्तनि जे हिन ग्रुप में रंग बिरंगी ड्रेस में वाक तोड़ी योगा वारो अमल समेत पाण में खिल ख़ुशीअ वारनि रौनकुनि भरे माहौल खे ॾिसी ख़ुशी थिए थी। सुबुह सवेर हिन रौनकुनि में मोहतरम ख़ालिद मेमण, मोहतरम चंद्रलाल, डॉक्टर ज़ुल्फ़कार, मिस्टर माइकल, साईं डियाराम, गोपाल साहिब, जनाब नथुराम महेश्वरी, मिस्टर इनायतुल्ला हिसबाणी, मुमताज़ राठौड़, मिस्टर मक़सूद मल्हा ऐं चंद ॿिया दोस्त अची शरीक थियनि था। हिन दोस्तनि सुबुह जी वाक वारे गॾु थियण मां वधीक फ़ाइदो वठंदे मोहबती माहौल खे सुगंध भरियो करण लाइ जनम ॾींहुं मल्हाइण जी रस्म करण समेत वारे सां नंबरवार नाश्ते जो इंतज़ाम करण जा प्रोग्राम जोड़े मोहबती रंग खे बहितर कुर्ब वारो बणायो आहे, जेको ॿियनि लाइ सबक़ु पिणु सम्झियो वञे थो। हिननि सॼणनि जी दोस्ती ऐं कुर्ब वारी कचहरी सदाईं ख़ुशियुनि सां क़ाइमु रहे।